ठिकराठो जो मुबारकपुर शहर बि सकाफ़त जे रंगनि अजरक टोपी ऐं पटके रलियुनि जे रंगनि में रंगजी पियो। सिंध एजुकेशन फाउंडेशन जे सहकार सां हलंदड़ रहमान मॉडल कंप्यूटराइज़ स्कूल में सकाफ़ती तक़रीब कोठाई वई, जंहिंमें स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जे विच में तक़रीरी मुक़ाबला कराया विया। तक़रीरी मुक़ाबलनि में पहिरीं पोज़ीशन अब्दुल मनान राजड़, ॿी लाल खातू महतम ऐं टीं पोज़ीशन शमसदीन राजड़ हासिल कई। पोज़ीशनूं हासिल कंदड़नि तोड़े हिसो वठंदड़ शागिर्दनि में स्कूल जे ऑपरेटर अली बख्श महर पारां मंता सर्टिफिकेट ॾिना विया। स्कूल जे ॿारनि जो चवणु हो त हीउ ॾींहुं असां ईद जे ॾींहं खां वधि करे मल्हाईंदा आहियूं। हर साल रहंदो रहंदो फिरो कि असांखे ॾाढी ख़ुशी लॻी आहे। असांखे ख़ुशी महसूस थी त असां तक़रीर कयोसीं ऐं तव्हां असांजे तक़रीरनि खे दिलचस्पी सां ॿुधो। फाउंडेशन जंहिं असां ऐं सराली बि वारनि जा जंहिं असांखे हिन स्कूल में ही प्रोग्राम मल्हाइण साधीदासीं। हिन ॾींहं खे ईद खां बि वधीक सम्झूं था। हिन ॾींहुं असांखे तमामु वधीक ख़ुशी थींदी आहे। असां ऐं हिनखे वॾे जश्न जज़्बे सां असां हीउ ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। स्कूल जे शागिर्दनि शागिर्दियाणियुनि ऐं उस्तादनि पारां क़ौमी गीतनि ते रक़्स करे महफ़िल खे वधीक चार चंड लॻाए छॾिया। सिंध एजुकेशन फाउंडेशन जे तावन सां हलंदड़ मुबारकपुर शहर जे रहमान मॉडल स्कूल में जेका तक़रीब सकाफ़ती कोठाई वई, उन में आयल उस्तादनि, महिमाननि ऐं शागिर्दनि हिन ॾींहं खे हिकु क़ौमी ईद जो करार ॾींहुं ॾिनो, छो त जेके बि ईदूं मुस्लिम जूं या हिंदू जूं थियनि थियूं उहे सभु उन्हनि जूं अलॻि ईदूं हूंदियूं आहिनि, पर हिन ॾींहं खे मुस्लिम हुजे हिंदू हुजे पर पूरी सिंधी क़ौम जी हिकु ई ईद जो ॾिहाड़ो यानी क़ौमी ईद करार ॾिनो वियो आहे। ऐं इहो वचन कयो वियो आहे नंढड़नि मासूम गुलनि ॿारनि खां इहो वठी उस्तादनि ताईं त असां हिन ॾींहं खे भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। कैमरामैन मुग़ल महर सां गॾु मजीद महर, सिंध टीवी न्यूज़, ठिकराठो।